तनमन साफ़ यूट्यूब चैनल जा मोअज़्ज़िज़ नाज़रीन अस्सलाम वालेकुम। अवांजे ख़िदमत में जेका बादशाह जी ॻाल्हि कहाणी पेश करे रहिया आहियूं उन जो नालो आहे शहज़ादो लाल मलूक। हीअ उन कहाणीअ जो टियों हिसो आहे जेको अवांजे ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं। हिन खां अॻु में जेके ॿ हिसा आहिनि उहे बि असांजे चैनल ते मौजूदु आहिनि। जेकॾहिं तव्हां ॾिसणु चाहियो त असांजो चैनल विज़िट कयो। त अचो हलूं था आखाणी जे तरफ़। औरत दर मां ॿाहिरि या अंदरि वञणु वक़्तु पहिरियां ई खाॿो पेरु खणंदी आहे ऐं पोइ साॼो, पर मर्द पहिरियां ई साॼो पेरु खणंदो आहे पोइ खाॿो। तंहिं करे सुभाणे तव्हीं जांचे ॾिसो त दरबार में अचणु वक़्तु हीअ पहिरियां ई साॼो पेरु थो चांठ तां खणे या खाॿो, पोइ पाणे ॻाल्हि ज़ाहिर थी पवंदी। तो सिधो शहज़ादीअ वटि आयो ऐं समूरी हक़ीक़त खेसि अचे ॿुधायई। ॿिए ॾींहुं दरबार में वञणु वक़्तु तो अॻु में उॾामी अचे दरबार में वेठो ऐं शहज़ादीअ बि चांठ उकरणु वक़्तु पहिरियों साॼो पेरु खयों ऐं पोइ खाॿो। बादशाह ऐं वज़ीर बि हुनजे पेरनि में जांचे रहिया हुआ। शहज़ादी अचे पंहिंजे जाइ ते वेही रही। कुझु वक़्तु कचहरी करे शहज़ादी जॾहिं वञणु लॻी तॾहिं बि पहिरियों साॼो पेरु खयईं ऐं पोइ खाॿो खणी दरवाज़ो गुज़री हली वई। उते बादशाह वज़ीर खे चयो त हाणे त इतबारु कंदे या अञा बि चवंदे त औरत आहे। वज़ीर चयो साईं छा बि हुजे मगर इहा ज़ाल आहे। तॾहिं बादशाह चयुसि त जे अञा बि नथो मञी त ॿियो को इम्तिहान वठीसि। वज़ीर चयो हाओ साईं, छा कजे जो सुभाणे हुनजी दावत कजे त पाण सां गॾिजी मानी खाए। औरत खे हमेशह मिठो खाधो वणंदो आहे। जे हुन बि मिठो खाधो त पोइ पक थींदी त हीउ मर्द न पर औरत आहे। बादशाह बि इहा ॻाल्हि मञी ऐं हुनखे दावत ॾियारे मोकिलियईं। तो बि सभु ॻाल्हियूं ॿुधी सिधो शहज़ादीअ वटि आयो ऐं समूरी हक़ीक़त खेसि ॿुधायई ऐं ताक़ीद कयईंसि त सुभाणे दावत में मिठे खाधे खे असुलु वेझो न वञिजां। ॿिए ॾींहुं शहज़ादी वरी बि तयारु थी मर्दाना कपिड़ा पाए अचे दावत ते पहुती ऐं मिठो बि साण ऐं तो बि साणसि गॾु उॾामंदो अचे पासो वठी वेही रहियो। मानी खाइणु वक़्तु वज़ीर छा कयो जो मिठो ताम खणी हिन जे अॻियां रखियईं। तॾहिं शहज़ादीअ वज़ीर खे मुंहं में निहारे चयो त मिठो ताम त ज़ालूं खाईंदियूं आहिनि, ॿी का चहर नाहे छा। उते वज़ीर जो मुंहुं हारजी वियो ऐं गोश्त भरियलु ढाकू खणी शहज़ादी जे अॻियां रखियईं। ख़ैरु शहज़ादी त मानी खाई हुन खां मोकिलाए हली वई। पुठियां बादशाह वज़ीर खे चयो हाणे त पक थी वई या न। वज़ीर वरी बि मञण खां इनकार कयो। तॾहिं बादशाह चयुसि त भला तोखे कीअं पक थिए त हीउ मर्द आहे। वज़ीर चयो हिकिड़ी ॻाल्हि आहे, उन में ज़रूरु इहो राज़ ज़ाहिर थी पवंदो। उहा हीअ आहे त सुभाणे विंझण जी सिटरा कयूं, पोइ तलाव ते विंझण वक़्तु सभु ज़ाहिर थी पवंदो। बादशाह खे बि इहा ॻाल्हि पसंदि आई, सो शहज़ादीअ ॾांहुं विंझण जी दावत ॾियारे मोकिलियईं। तो जो इहा सॼी ॻाल्हि ॿुधी रहियो सो वरी बि सिधो आयो राणीअ वटि ऐं सॼी ॻाल्हि करे अचे ॿुधायईंसि। इहा ॻाल्हि ॿुधी शहज़ादी परेशानीअ में पइजी वई ऐं सोचणु लॻी त हाणे छा कजे, छो त हीअ त अहिड़ी ॻाल्हि आहे जंहिंजो को टारो ई कोन्हे। तोते शहज़ादीअ खे ग़मगीन ॾिसी खेसि दिलासो ॾिनो त शहज़ादी तूं फ़िक्रु न कर, सभु ठीकु थी वेंदो। फ़क़ति सुभाणे विंझण वञणु वक़्तु हिकु कप जी दखेल वटि मुंहिंजे चुंभ में विझी वञिजे, पोइ ॾिस त छा थो थिए। उहा दखेल वटि खणी वञी बारूद खाने में फिटी कंदुसि ऐं पोइ वेही ॾिसजे ख़ुदा जा रंग। बादशाह वज़ीर तोखे छॾे शहर जे बचाव लाइ भॼंदा ऐं पोइ जेसीं वापसि अचनि तेसीं तूं वेंझी वठिजे। शहज़ादी इहा सलाह ॿुधी ॾाढो ख़ुशि थी। ॿिए ॾींहुं ई वज़ीर सां गॾिजी तलाउ ते विंझण लाइ रवानी थी ऐं वञण खां अॻु तोते जे चुंभ में दुखियल वटि विझी वेई। बादशाह वज़ीर ऐं शहज़ादी अञा तलाउ ते पहुता ई मस त ओचितो बारूद फाटण जा ठका थियणु लॻा। बादशाह ऐं वज़ीर उथी ओॾांहुं भॻा, तेसीं शहज़ादीअ विंझी वरितो। जॾहिं बादशाह ऐं वज़ीर बाहि विसाराए वापसि आया ऐं ॾिठऊं त शहज़ादी अॻु में ई विंझो वार पई सुकाए, तॾहिं दिलि में सॼा सड़ी विया। पर ॻाल्हि हथनि मां वई हली, तंहिं करे दिलि जो सुर दिलि में खणी ॿई ॼणा अकेला वेठा ऐं पोइ सभु को पंहिंजे पंहिंजे घर ॾांहुं रवानो थी वियो।
ॿिए ॾींहुं शहज़ादी वरी बि दरबार में आई ऐं थोरी कचहरी करे तोते खे उते छॾे पाण वापसि हली वई। शहज़ादी जे वञण खां पोइ वज़ीर वरी बि बादशाह खे चयो, कालो को धकु त गुसाए वई, पर हाणे हिकिड़ी सलाह आहे त सुभाणे शहर जो गश्त कजे। बाज़ार में औरतुनि जा बि दुकान आहिनि। जेकॾहिं हुन औरतुनि सां वञी वापारु कयो या उन्हनि जे तरफ़ ख़ासि ख़्यालु कयो त सम्झिबो त पक औरत आहे। बादशाह बि हावकार कई ऐं शहज़ादीअ खे बि चवाए मोकिलियाईं। तोतो त अॻु में उते वेठो हो, सो वरी बि सिधो शहज़ादीअ वटि आयो ऐं समूरी ॻाल्हि करे ॿुधायईंसि। शहज़ादीअ सॼी ॻाल्हि मग़ज़ में रखी ऐं ॿिए ॾींहुं बेधड़क हुननि सां गश्त ते निकिती। घुमंदे घुमंदे खेसि बाज़ार में हिकु घेटो ॾिसण में आयो। शहज़ादी उते बीही उनखे हथड़ा घुमाइण लॻी। वज़ीर बादशाह खे इशारो कयो, तंहिं ते बादशाह पुछियुसि त शहज़ादा, अॻु में शायदि तो घेटा घणा न ॾिठा आहिनि। शहज़ादीअ वणायसि त बादशाह सलामत, ॿी त का ख़ासि ॻाल्हि हिन में कान्हे, पर बाबा वटि हिकिड़ो धण हूंदो हो, उन में साॻियो हिन जहिड़ो हिकिड़ो घेटो हूंदो। उन करे दिलि थोरी चिक खाधी ऐं हथु लाइ ॾिठोमांसि। पर बादशाह सलामत, हिन शहर में सिर्फ़ु औरतुनि जा दुकान आहिनि छा, को मर्दनि जो दुकान कोन्हे? उन सुवाल ते शहज़ादी ही धकु त मेटे वई ऐं वज़ीर सड़ी वियो। बादशाह बि शर्मसार थियो। खेर पोइ वरी मर्दाने बाज़ार में आया, जितां शहज़ादीअ के शयूं ख़रीद कयूं ऐं पोइ सभई वापसि रवाना थिया। ॿिए ॾींहुं दस्तूर मूजिबि वरी बि शहज़ादीअ तोते सां गॾु कचहरीअ में आई ऐं थोरी देरि विहण बैदि वापसि हली वई। शहज़ादीअ जे वञण खां पोइ वज़ीर ऐं बादशाह वरी बि शहज़ादीअ जे औरत हुजण बाबति ॻाल्हियूं करणु लॻा। जे तोतो ॿुधंदो रहियो। वज़ीर चवणु लॻो, बादशाह सलामत, बाक़ी हिकिड़ी अटकल आहे त आउं पंहिंजी वॾार धीउ जी शादी बि हिन शहज़ादे सां थो करियां, पोइ पाणे अछा कारा पधरा थी पवंदा। बादशाह खे इहा तजवीज़ ॾाढी वणी ऐं वज़ीर खे धीउ जे संग ॾियण जी इजाज़त ॾिनई। तोते सॼी ॻाल्हि अचे शहज़ादीअ खे ॿुधाई ऐं चयईंसि त इहा त अहिड़ी ॻाल्हि आहे जो मुंहिंजो अकुलु बि कमु नथो करे सघे। शहज़ादी इहा ॻाल्हि ॿुधी ढकिरजी वई ऐं सोचणु लॻी त हाणे छा थींदो। आख़िर सोचींदे सोचींदे ख़्यालु आयुसि त लाल मलूक जो हिन शहर में अचे गुम थी वियो आहे, सो हुन सां ज़रूरु को ड्रो थियो आहे। इहो ख़्यालु कंदे हुनखे यकदमि बाज़ार में ॾिठल घेटे जो ख़्यालु आयो ऐं हिन यकदमि घेटे घुराइण लाइ माण्हू मोकिलियो। दुकान वारीअ धूतीअ पंहिंजे त घेटे ॾियण खां इनकार कयो, मगर बादशाह जे माण्हुनि जो ज़ोर ॾिसी कुझु ई न सघी ऐं शहज़ादीअ जे मोकिलियल माण्हुनि ज़बरदस्ती घेटो काए अचे शहज़ादीअ जे हवाले कयो। 2-3 ॾींहंनि खां पोइ वज़ीर पंहिंजे धीउ जो संग शहज़ादीअ खे ॾियणो कयो, जंहिं लाचार थी क़बूलु कयो। आख़िर थोरे ई वक़्त में शादी बि थी वई, लेकिन शादी जो रस्म ख़तमु थियण बैदि शहज़ादी वधीक फ़िक्र में पइजी वई त हाणे जेकॾहिं राज़ फाश थी वियो त ख़बर न आहे कहिड़ो असरु थींदो। उन्हनि ख़्यालनि में हीअ घेटे वटि आई ऐं खेसि हथड़ा फेराइण लॻी। हथनि फेराईंदे शहज़ादीअ जो हथु वञी घेटीअ जे ॻिच में ॿधल धागे खे लॻो ऐं धागो टुटी पियो ऐं धागे टुटण सां यकदमि हीउ घेटे मां फिरी लाल मलूक थी पियो। लाल मलूक खे ईअं ओचितो साम्हूं ॾिसी शहज़ादी वाइड़ी थी वई, पर जॾहिं होश जाइ ते आयसि तॾहिं ॾाढो ख़ुशि थी। पोइ त यकदमि भाकुर पाए पाण में मिलिया ऐं शहज़ादीअ समूरी हक़ीक़त खेसि ॿुधाई ऐं पंहिंजा शादीअ जा घोट वारा कपिड़ा खणी लाल मलूक खे पारायईं। शहज़ादी पंहिंजे नए पहिरें ज़ाल खे बि राज़ ॿुधायो, जंहिं पाण उन राज़ खे लिकाए रखणु ऐं लाल मलूक सां शादी करण जो अंजाम कयो। राति जो जॾहिं घोट कुंवार सुता तॾहिं वज़ीर बि हिकिड़े धूती मोकिले जेका लिकीअ ते दरिए खां बीही रही ऐं पक करे वञी वज़ीर सां हक़ीक़त कयईं। सुबुह जो बादशाह वज़ीर खे घुरायो। वज़ीर चयुसि, बादशाह सलामत, आउं बराबरि भुलियल हुयुसि, हू वाक़ई मर्द आहे। इहा हक़ीक़त ॿुधी बादशाह बि ख़ुशि थियो त नाठीअ तां इल्ज़ाम जो बोझ लही पियो। हाणे त लाल मलूक बि खिलियो खुलायो पंहिंजे टिनी राणियुनि सां खिली ख़ुशि थी ज़िंदगी गुज़ारणु लॻो ऐं बादशाह जी धीउ जे हेतिरा ॾींहं उदास थी पई हलंदी हुई, तंहिंजो मुंहुं बि ख़ुशीअ में बहकणु लॻो। हिकु ॾींहुं लाल मलूक शिकार ते वियल हो त ओचितो संस महलात में हिकु पोड़ी लंघी आई।
जा लाल मलूक जी असुल माउ हुई ऐं पाण खे इंसानी सूरत मां हाणे मुल्कां मुल्क लाल मलूक जूं पुछाऊं कंदी अचे उन महलात में निकिती हुई। वज वठी हिन लाल मलूक जे वॾीअ ज़ाल खे चयो त लाल मलूक ज़ात जो केरु आहे। राणीअ चयुसि त मूंखे ख़बर न आहे, बाक़ी अचे त पुछंदीसांसि। पोड़ी त पोइ गुम थी वई, पर शाम जो जॾहिं लाल मलूक शिकार तां मोटी आयो तॾहिं वॾीअ ज़ाल पुछियुसि त तुंहिंजी ज़ात कहिड़ी आहे। लाल मलूक घणो ई नटायो, पर जॾहिं राणी ज़िद तां न लथी तॾहिं हुन चयुसि त जे तूं पंहिंजे ज़िद तां नथी लहीं त पोइ सुभाणे तोखे पंहिंजी ज़ात ॿुधाईंदुसि। ॿिए ॾींहुं वरी बि जॾहिं शहज़ादीअ खां उस ज़ात पुछणु लॻी तॾहिं लाल मलूक हुनखे तलाउ ते वठी आयो ऐं चयईं त मां पाणीअ में घिड़ां त पोइ तोखे ज़ात ॿुधायां थो। लाल मलूक पाणीअ में घिड़ी वरी बि राणीअ खे चयो त अञा बि वक़्तु अथई, पंहिंजी ज़िद तां लही वञ ऐं ज़ात न पुछ, न त पोइ पछताइणो पवंदी। मगर जॾहिं शहज़ादी वरी बि ज़िद तां न लथी तॾहिं लाल मलूक चयुसि त चङो, जे ज़िद तां नथी लहीं त हाणे मां टुॿी हणी निकिरंदुसि, पोइ जेकी ॾिसी उहा अथे मुंहिंजी ज़ात। ईअं चई लाल मलूक टुॿी हणी ॿाहिरि निकितो त इंसान मां नाग जे सूरत में अचे वियो ऐं वरी यकदमि ॿी टुॿी हणी गुम थी वियो। राणी संस आसिरे में रही त इजो थो निकिरे, मगर जॾहिं ही वरी न निकितो तॾहिं शहज़ादीअ खे पक थी त लाल मलूक खां सुकावड़िजी वियो आहे। सा ग़मगीन थी वापसि मोटी ऐं महलात में अचे ॿियनि शहज़ादियुनि सां समूरी हक़ीक़त कयईं ऐं खेनि चयईं त तव्हां ख़ुदा ते भरोसो रखो, पर तेसीं राज़ कंहिंसां बि ज़ाहिर न कजो, जेसीं पाण लाल मलूक खे ॻोल्हे लहूं। तंहिं विच में को बि पुछे त चइजो लाल मलूक ॿाहिरि शिकार ते वियल आहे। तनमन साफ़ यूट्यूब चैनल जा मोज़िज़ नाज़रीन, हिन कहाणीअ जो टियों हिसो हिते पूरो थियो ऐं इंशा अल्लाह हिन कहाणी जो चोथों हिसो ईंदड़ वीडियो में पेश कंदासीं। एसि ताईं अल्लाह हाफ़िज़।